लाड़काने में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी लाड़कानो रीजन गुलशेर सूमरो गोसड़ू उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 19 मेल ऐं फीमेल प्राइमरी उस्तादनि खे नौकरीअ तां बरतरफ़ करे छॾियो आहे। वाक़िया आगाही ॾियो पिया। अहम ख़बर आहे शिकारपुर ज़िले जे 19 मेल ऐं फीमेल प्राइमरी उस्तादनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। डायरेक्टर मूजिबि बरतरफ़ कयल गोसड़ू उस्ताद 2018 खां हिन वक़्त ताईं ड्यूटी तां गैर हाज़िर रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां सां शेयर कयूं पिया। डायरेक्टर स्कूल्स एजुकेशन प्राइमरी लाड़कानो रीजन गुलशेर सूमरो जे गोसड़ू उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। जे नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। गोसड़ू उस्तादनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। लाड़काणे रीजन में शिकारपुर ज़िले सां तालुक़ रखंदड़ 19 मेल ऐं फीमेल प्राइमरी उस्तादनि खे नौकरीअ ताईं बरतरफ़ कयो वियो आहे। डायरेक्टर मूजिबि बरतरफ़ कयल गोसड़ू उस्ताद 2018 खां हिन वक़्त ताईं ड्यूटी तां गैर हाज़िर रहिया। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद। जी बिल्कुल, डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी लाड़कानो रेंज गुलशेर सूमरे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार अली शाह जे हुकूमत ऐं सेक्रेटरी तालीम अकबर लिगारी जे हिदायतुनि ते गोसड़ू उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे उस्तादनि खे नौकरीअ तां बरतरफ़ करे छॾियो आहे। डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी रीजन जेका आहे गुलशेर सूमरे शिकारपुर ज़िले जे 19 ॼणनि मेल ऐं फीमेल प्राइमरी उस्तादनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे नौकरीअ तां बरतरफ़ करे छॾियो आहे। इन ई हवाले सां डायरेक्टर गुलशेर सूमरे सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो इहो चवणो त जेके गोसड़ू उस्ताद आहिनि मेल ऐं फीमेल 2018 खां वठी हिन वक़्त ताईं ड्यूटीअ ते गैरहाज़िर रहिया ऐं मॉनिटरिंग एंड एविएलेशन स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट जी रिपोर्ट तहत हिन 2018 खां हिन वक़्त ताईं पंहिंजी ड्यूटीअ तां गैरहाज़िर रहिया ऐं गवर्नमेंट जी खज़ाने मां घर वेठे पघारूं खणी सरकार खे नुक़सानु पहुचायो। ऐं वधीक गुलशेर सूमरे जो इहो चवणो त नौकरीअ तां बरतरफ़ थियलनि में मोहम्मद असलम आहे, सईद अहमद आहे, अला बख्श, आसिया ख़ातून, महमूदा ख़ातून, शबरोज ख़ातून, इरशाद महिरबानी अपडेट करण लाइ।